झुडोवासी नौजवान एनीगर के मुबैना तौर CIA मीरपुर खास पुलिस पारां खंभे गुम करण खिलाफ वाटसन जो एहतजाजी मुज़ाहरो। खबर मूजिब झुडो के अलीको हाउसिंग सोसाइटी के रहवासियन मोहम्मद सुमार चांडियो, खादिम हुसैन चांडियो, रसूल बख्श चांडियो की अगवानी में दर्जन माण्हुनि मीडिया सेंटर झुडो अॻियां CIA मीरपुर खास पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते मोहम्मद सुमार चांडियो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो 22 साला पुट बाकिर चांडियो जो झुडो शहर में गाॾियुनि जो शोरूम आहे। 3 ॾींहं अॻु कार जे वापार लाइ मीरपुर खास वियल हो त CIA पुलिस विच शहर मां संदसि पुट बाकिर चांडियो ऐं 12 साला मुमताज़ चांडियो खे कल्टस कार समेत गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतकिल करे छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त CIA मीरपुर खास पुलिस नौजवान बाकिर चांडियो खे आज़ाद करण जा 5 लाख रुपया रिश्वत जी घुर करे रही आहे। हुन IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर खास समेत समूरनि वसवारनि खां अपील कई आहे त नौजवान खे आज़ाद करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।